साईं मां बख्शर जुमानी मोरे जो सीनियर साहब ही प्रेस जो सदर रही चुको आहियां। अर्ज़ु इहो आहे त ज्योति चांडियो ऐं हुन जा साथारी असां सां खोड़ दफ़ा जेको आहे उहे जेको आहे झेड़ा करे चुका आहिनि ऐं दर ते अची असांखे गारियूं गंद ऐं मोतमार धमकियूं ॾींदा रहिया आहिनि। हिन कल्ह जेको आहे हिन जो भाउ पहिरियां उतां लंघियो आहे ऐं हू जेको आहे गार गंद ॾींदो वियो आहे त भई मुंहिंजे भाउ अली दर चांडियो उहो जेको आहे त हुनजी ज़मानत थी वई आहे, लेटर अचे असां माण्हुनि जी भेण खे ईंदासीं, असांखे ॾिसी या डायरेक्ट इनडायरेक्ट असांखे ॻाल्हि आहे। मुंहिंजे पुट रिज़वान चएसि तूं गारियूं कंहिंखे थो ॾी, हितां असां वटि बीह असांजे निहारे तूं ताईं गारियूं कंहिंखे थो ॾी। मां निकितुसि, वरी मां हुनखे जेको आहे चयो आहे हल 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 हल, छो जो उहो हीरोन अला आइस जो नशो कंदो आहे, उहो सफ़ा आउट हूंदो आहे 24 कलाक। उन खां पोइ 5 मिंट ई कोन गुज़रिया त जोजी चांडियो उनखे पिस्टल वर में हो, उन अचण सां अचे मुंहिंजे जेको आहे पुट रिज़वान खे जेको आहे हिते गरेबान में हथु विझी गारियूं ॾिनियूं। एतिरे में मां जेको आहे घरां जेको आहे घोड़ ते भॻुसि, मां हिनखे मिठूं इलाज कंदो वियुसि, ॿाहूं ॿधंदो वियुसि ऐं जेको सॼो पाड़ो हलफिया इंक्वायरी कई वेंदी। होॾां परियां जेके अवान वेठा आहिनि उहे उन्हनि खां हिकिड़े खां हलफिया जेको आहे इंक्वायरी करे वञे। हीउ मुंहिंजे छोकिरे खे मां भेण ते गारियूं ॾींदो वियो आहे, मां हिनखे ॿाहूं ॿधंदो वियो आहियां, आख़िर ताईं ॿाहूं ॿधंदो वियो आहियां। जेके पाड़े वारा सभई क़ुर शरीफ़ ते इंक्वायरी कई वञे त हीउ जेको आहे उहो जेको आहे गारियूं ॾींदो वियो, ओ आख़िर ताईं जेको आहे मां हुनखे ॿाहूं ॿधंदो वियुसि, बाबा छॾियो बाबा छॾियो छॾियो छॾियो, पर हीउ ॻाल्हि ॾींदो रहियो। इहो मौला हुसैन जो कसम आहे त इहा हक़ीक़त आहे। मां हिन में न को कूड़ थो हणा न को वधाउ थो कयां। जेकॾहिं कंहिंखे यकीन न अचे त पाड़े वारनि खां इहा ॻाल्हि क़ुर शरीफ़ जी हथु रखाइनि त हीअ गारियूं मां भेण ते ॾींदो रहियो या मां हुन ते इल्ज़ाम थो लॻायां। उन खां पोइ हिननि सॼी उमिरि हिन जे पीउ असलम चांडे उन मरण ताईं इहो हीरो न आइस हलाई। वरी हीर जोजी हिन जा भार हीरोन ऐं आइस हलाइनि, जेके मोरे जा हज़ारे बच्चा जेको आहे उन हीरोन ऐं आइस जा मवाली करे छॾिया आहिनि। हुननि जा वालदेन रत रोई रहिया आहिनि। हीरोन ऐं आइस हिननि जो धंधो आहे, हिननि जो कारोबार आहे। ॿियो हिननि जो कारोबार कहिड़ो आहे? इहो ई आहे, हीउ खोड़ दफ़ा जेको आहे हिन में चालान थियल आहिनि। हिन जोजी चांडे ते IG जो इहो हुकुम आहे त हीउ जिथे बि मिले पुलिस खे त हिनखे जेको आहे फुल फ्राई कयो या हाफ फ्राई कयो। हिन ॾिठो त हाणे मां जान बचायां, पोइ जेको आहे मोहतरम अली गुल ख़ासि केली जो पासो वठी ऐं क़ुर शरीफ़ ते जेको आहे वञी SP वटि पेश कयो त मां हाणे कोन थो हलायां। पर सॼो पाड़ो शाहिद आहे त हीउ क़ुर शरीफ़ खणण खां पोइ बि हीउ जेको आहे हिननि जो धंधो इहो आहे। हीउ कुझु साल अॻु में हिन जी जेको आहे मां बि जेको आहे लाड़काणे जेल में जेको आहे इन मुंशियात हलाइण जे ॾोह में लेडीज़ जेल में जेको आहे 5-6 महीना रही आहे। हिन जो धंधो आहे मुंशियात हलाइण। हीउ खोड़ दफ़ा जेको आहे चालान थियल आहिनि। उन खां पोइ हिन 2-3 महीना अॻु में राति जो 1 बजे जेको आहे असांजे पंहिंजा माण्हू मोकिलिया, जिन राति जो 1 बजे कातलाणा असांजे हमिलो कयो, असांखे गारियूं, सॼो पाड़ो गॾु थी वियो। राति जो 1 बजे असां पुलिस घुराईसीं। पोइ वरी के विच में जेको आहे दोस्त पिया, हुननि जेको आहे ॿाहूं ॿुधियूं। असां एतिरी ज़्यादती राति जो 1 बजे कंहिंजे दर ते वञी हला कजे, हीअ 8-10 ॼणा 12 ॼणा बाक़ाइदे गॾिजी आया हिन जे चवण ते। पोइ वरी बि जेको आहे असां पुरअमन शहरी ऐं जेको आहे इज़त वारा असांजो हाणे ठीकु आहे, हुननि जेको आहे चयो त बाबा हाणे असांजे करे जेको आहे मां ASI मुल्ज़ुम ज़रदारी आयो ऐं जेको आहे 2-3 पुलिस वारा आया हिते SHO खोखर हो। राति जो 1 बजे सॼो पाड़ो गॾु थी वियो, असांजो सॼो हुजूम थी वियो। हिननि जेको आहे हिन कराई। वरी जेको आहे विच में मौदत जे पवण खां पोइ असां जेको आहे विथड्रा कईसीं। एॾी वॾी ज़्यादती आहे। उन खां पहिरियां
3-4 महीना पहिरियां मुंहिंजो न्याणो जेको सेठ नासर जो पुटु आहे उहो पंहिंजी नंढड़ी खे खेॾाए पियो त हिन जो भाउ साॻो हिन जोजी जो भाउ साॻो उन खे गालियूं गंद ॾिना थेला ॾिनई थपड़ूं हई हुन मूंखे फोन कई हू जेको आहे मुंहिंजी नंढड़ी जेका आहे नवासी उहा रोए पई मां उते जेको आहे भॼी वञी पहुतुसि मां हुनखे वरी बि जेको आहे चयोमांसि बाबा हाणे हल हल तव्हां हम माण्हू आहियो असां हेॾा आहियूं तूं हल मां हुन नंढड़ीअ खे जेको आहे परचायो भाकुर पाता हेॾा होॾा अञा 10 मिंट ई कोन गुज़रिया त इहो जोजी चांडियो आयो सॼो पाड़ो जेको आहे शायदि आहे या 3-4 महीननि जी ॻाल्हि आहे उते जेको आहे चयईं त जुमाणी यादि रखजांइ ऐं मां तोखे जेको आहे क्लेशिन जूं गोलियूं हणंदुसि मां इहो हल पिया बयान थो ॾियां जेकॾहिं कूड़ हणां त कूड़े ते लानत आहे इहो जेको आहे हल पिया बयान थो ॾियां मां जंहिंजो मातम कंदो आहियां मौला गाज़ी अब्बास जो कसम आहे मौला इमाम हुसैन जो कसम आहे त इहो जेको आहे मूंखे हिन बाक़ाइदे धमकियूं ॾिनियूं त मां क्लेशन खणी थो ॾियां तोखे उफड़ मारींदुसि कल्ह बि मुंहिंजे छोकिरे खे चयईं त तूं जेको आहे चौंक ते अच मां तोखे उफड़ मारींदुसि हिन जेको आहे हद करे छॾिया ही सदाईं जेको आहे छो जो असां सहाफ़ी आहियूं जेकॾहिं पुलिस को मुंशात फरोश गिरफ़्तार थी करे त उन जूं ख़बरूं जेको आहे उहे चवंदा बाबा हलायो पोइ उहे ख़बरूं हलायूं था मुंशात जूं ख़बरूं हलाइनि था हे मच्छर थी पवनि था ॿियो हिननि छा असांजो को बि ज़ाती अञा कोन्हे सिर्फ़ु मुंशात जूं ख़बरूं हलाइण जे करे ही जेको आहे असां सां हर वक़्तु जेको आहे दुश्मनियूं लाइ वेठा आहिनि मुंहिंजे पुट जी दरता जेको आहे साइकिल मोटर जेको आहे चोरी थी वई उहा बि जेको आहे हिन जे इन जेको इहो हीरोनी दस भाणसि इन जेको आहे चोरी कई उन खां पहिरियां मुंहिंजे भाइटीअ जी 8-10 साल पहिरियां बुखारी तां मुंहिंजे भाइटीअ जी जेको आहे साइकिल मोटर जेको आहे फुर थी उहा बि हिननि कई पर असां ख़ामोश रहियासीं पाड़े जे करे पर हींअर हिननि इंतिहा कई आहे तमामु घणी इंतिहा कई आहे ऐं जेको आहे असां दिल्ली इंतिज़ामिया ऐं जेको आहे घरू वज़ीर खे अपील था कयूं त असां सहाफ़ी आहियूं असांजो कमु आहे हक़ सच लिखणु असां जेको आहे अपील था कयूं घरू वज़ीर ज़ाल हुसैन लंजार साहिब खे त महिरबानी करे मोरो पुलिस खे SP खे जेको आहे अहिड़ो हुकुमनामो जारी करे वञे हिननि खे गिरफ़्तार कयो वञे छाकाणि त असांजी FIR कटल आहे कल्ह बि पिस्टोल खणी आयो आहे पिस्टल वरी हींअर जेको आहे धमकियूं ॾियारे पियो थो मोकिले जॾहिं असां जेको आहे असांखे मोहतरम अमरनाथ पिण फोन कई फ़ैसिले लाइ असां आमीन कयोसीं उन खां पोइ बि हीउ जेको आहे धमकियूं ॾियारे थो मोकिले छाजो फ़ैसिलो छा जी ॻाल्हि केस तां हथ खणो त तव्हां सां गॾु कोन थींदो तंहिंजे करे असां जेको आहे मोरो पुलिस खे SP खे इहा गुज़ारिश कयूं था घरू वज़ीर गुज़ारिश कयूं था त अहिड़नि मुंशियात फरोशनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खयो वञे ऐं जोजीअ खे हुनजे भाउ खे गिरफ़्तार कयो वञे ऐं ही हीरो हलाइनि था मोरे जा हज़ारे बच्चा जेको आहे हिननि आइस जा मवाली करे छॾिया आहिनि हिननि खे जेको आहे फौरन गिरफ़्तार कयो वञे छाकाणि त IG जो हुकुम आहे त हिनखे फुल फुराई कयो या हाफ फुराई कयो उहो हिन महिल ताईं छो न थियो आहे हलफ़ करण खां पोइ हीउ जेको आहे वरी बि हीरोन जो कमु कनि था इन जो ज़िंदा सबूत इहो आहे त अकबर खोखर जे टाइम में अॼु खां 8-10 महीना हिन जो भाउ अली हैदर इहो साॻो मवाली हिन जूं मायूं मुंहिंजे दर ते क़ुरान शरीफ़ खणी आयूं त असां इहो कमु छॾियोसीं महिरबानी करे असांजो हे ख़बरूं हलायूं असां ख़बरूं हलायूंसीं उन खां पोइ बि हिननि जो साॻियो धंधो आहे जॾहिं हिननि जूं मायूं ही पाण क़ुरान शरीफ़ खणी अचनि था ऐं असां खां ख़बरूं हलाइनि था त छा उहो क़ुरान शरीफ़ ॿियो हुजा जो क़ुरान शरीफ़ खणण खां पोइ बि हिननि जेको आहे साॻियो धंधो जेको आहे हीरो न आइस हलायो या हिन वारो क़ुरान शरीफ़ ॿियो आहे जो ही हक़ ते आहे क़ुरान शरीफ़ त क़ुरान शरीफ़ आहे जॾहिं हिन जूं जेको आहे उहे मायूं हिन जो भाउ इहो मवाली क़ुरान शरीफ़ खणी आयो उहे असां विझो उहे ख़बरूं हलायूंसीं जेको अञा प्रूफ आहे उन ख़बरूं हलाइण खां पोइ महीने खां पोइ वरी कमु शुरू साॻियो कयुनि त पोइ हिन क़ुरान शरीफ़ कयो आहे त हिन बि सचो कोन खयो आहे हिननि जो साॻियो धंधो आहे असां अपील कंदासीं हिकु दफ़ो ॿीहर घरू वज़ीर खे त महिरबानी करे मोरे में
अहिड़नि माण्हुनि खिलाफ़ सख़्तु क़दम खयो वञे जेके माण्हुनि जा जेको आहे बच्चा जेको आहे उहे हीरोन ऐं आइस जा मवाली कनि था ऐं मोरे जा हज़ारे वालदीन जेको आहे उहो हुन जा बच्चा हीरोन आइस जा मवाली थियण करे रत जा ॻोढ़ा करे रहिया आहिनि अहिड़नि खे जेको आहे सख़्तु कानूनी क़दम खणी ऐं जेको आहे असांजो जेको जानी माली तहफ़ुज़ फराहम कयो हुजे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। यादि